नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं। कंदकोट में आम वाइपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। महांगाई सबबि अवाम परेशान। वापारियुनि तोड़े दुकानदारनि जी हिक हटे क़ाइम अघनि ते कंट्रोल कंदड़ इख़्तियारियूं अगो निंड सुतल। इन सिलसिले में छेले जो गोश्त 900 रुपया किलो, वॾो गोश्त 500 रुपया किलो, मच्छी 400 रुपया किलो, मुर्गी 280 रुपया किलो, घी 250 रुपया खां 280 रुपया किलो, अटो 85 रुपया किलो, चांवर सेला 200 रुपया किलो, दाल 280 रुपया किलो, खंड 110 रुपया किलो, बसर 90 रुपया किलो, टमाटा 220 रुपया किलो, भिंडियूं 110 रुपया किलो। जंहिं करे मज़दूरनि तोड़े दिहाड़ी ते कम कंदड़ माण्हुनि लाइ गोश्त मच्छी खाइण ख्वाब बणिजी वियो आहे ऐं सब्जियुनि जा अघ बि आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। पर तंहिं बावजूद अघनि ते कंट्रोल कंदड़ इंतज़ामिया ख़ामोश आहे। शहरीन डीसी कश्मीर मुनव्वर अली मिठाणी खे मुतालबो कयो आहे त फुल फोर अहिड़नि ज़ालिमनि वापारियुनि ख़िलाफ़ नोटिस वठे त जीअं गरीब माण्हू सुख जो साह खणी सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।